मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक पहिरियों लहरुनि जूं आम ख़ासियतूं जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ वेव। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सलाल अहमद। हिन लेक्चर में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे लहरुनि जूं आम ख़ासियतूं यानी जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ वेव। हींअर असीं क्लास 10 जी फिज़िक्स जो पहिरियों चैप्टर स्टार्ट करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ वेव यानी लहरुनि जूं आम ख़ासियतूं। इन जो मतिलबु इहो आहे त हीउ जेको चैप्टर आहे उहो असांजो सॼो जेको चैप्टर आहे उहो लहरुनि जे बारे में असांखे ॿुधाईंदो ऐं लहरुनि जी जेका ख़ासियतूं आहिनि उन्हनि जे बारे में असां हिते स्टडी कंदासीं। तो सभ खां पहिरीं असां अॼु हिन लेक्चर में जेको आहे त लहरुनि जो इंट्रोडक्शन पढ़ंदासीं ऐं उन खां बाद में असां अॻिते आहिस्ते आहिस्ते करे हलंदासीं। सो प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि कुझु तलाउ हूंदा आहिनि या कुझु डंडूं हूंदियूं आहिनि। अगरि असां उन तलाउ में या डंड में जेको आहे को पत्थर वग़ैरह उछलियऊं त पोइ छा थींदो आहे त तव्हां ॾिसंदव त उन में हिन क़िस्म जा कुझु पैटर्न्स जेको आहे त ठही पवंदा आहिनि। हाणे हिन क़िस्म जी जेका पैटर्न ठहे थो उनखे असां लहर चऊं था ऐं उहा लहर उन पॉइंट खां जंहिं पॉइंट तां असां पत्थर उछलियोसीं, जंहिं जॻह ते असां पत्थर उछलियोसीं या जंहिं जॻह ते असां उन पाणीअ में कुझु डिस्टर्बेंस पैदा कयोसीं, उतां खां उहा लहर जेका आहे उहा परे वेंदी वेंदी किनारे जे तरफ़ वेंदी। बेसिकली छा थो थिए त हिन जो जेको पैटर्न आहे उहो अहिड़ो ई ठहे थो जीअं मिसाल जे तौर ते कंहिं डंड जे मथां जेको आहे को हेलीकॉप्टर हुजे ऐं हेलीकॉप्टर जॾहिं उनजी फिरणी फिरंदी त उन जे हवा जे प्रेशर जे करे बि असां ॾिसंदासीं त उन डंड में या उन जेको आहे त तलाउ में हिन क़िस्म जो पैटर्न ठही पवंदो आहे। सो हिन क़िस्म जो जेको पैटर्न ठहे थो असां उनखे चऊं था वेव। ऐं इहा जेका वेव आहे उहा छा आहे, उहा थिए थी हिते हिन पाणीअ में उन हवा जे प्रेशर जे करे या जेको असां पत्थर उछलायोसीं उन पत्थर जे करे हिन पाणीअ में जेको आहे त ख़लल पैदा थो थिए। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिन पाणीअ में उहो ख़लल पैदा थो थिए त उन ख़लल पैदा थियण जे करे उन डिस्टर्बेंस पैदा थियण जे करे उहो जेको डिस्टर्बेंस आहे, उहो जेको ख़लल आहे उहो उन पॉइंट खां ट्रेवल करे थो, उन पॉइंट खां हले थो किनारे जी तरफ़। तो अहिड़े नमूने सां असां हिन जो ॿियो मिसाल बि खणी सघूं था। सो हिन तरीक़े सां असां मिसाल जे तौर ते हिकु रसी आहे जंहिंखे असां कंहिं हिकिड़े पॉइंट खां ॿधो आहे ऐं ॿिए पॉइंट खां असां छा था कयूं, हुन रसीअ खे जेको आहे हथ सां लोड़ायूं था। ठीकु आहे, हेठि मथे था कयूं। सो जॾहिं असां हुन रसीअ खे हेठि मथे कंदासीं त तव्हां ॾिसंदव त हिकिड़े क़िस्म जो ही पैटर्न ठहे थो। ठीकु आहे, ऐं इहो पैटर्न जेको आहे इहो ट्रेवल करे थो। हाणे बेसिकली छा थो थिए त असां इन रसीअ में हिकिड़े क़िस्म जो ख़लल पैदा था कयूं। जॾहिं हिन रसीअ में असां इहो ख़लल पैदा कयोसीं त असां हिन रसीअ जे थ्रू उहो ख़लल वाज़े तौर ते ॾिसी सघूं था त हीउ जेको ख़लल आहे इहो जेको आहे ट्रेवल करे थो हिकु जॻह खां ॿी जॻह ते। हाणे इहा जेका वेव असांजी ठहे थी इहा छाजे करे ठहे थी, हाणे इन शइ खे असां थोरो सम्झंदासीं त व्हाट इज़ अ वेव। वेव बेसिकली आहे छा? अगरि जेकॾहिं असां प्यारा ॿारो वेव खे ॾिसूं त तव्हां ॾिसंदव त हिते जेकॾहिं असां पाणीअ जी ॻाल्हि कयूं या असां हिन रसीअ जी ॻाल्हि कयूं त इन रसीअ में न असांजी रसी जेको आहे त हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते वञे थी, न ई वरी असांजो जेको पाणी आहे उहो हिकु पॉइंट खां ट्रेवल करे वञे थो ॿी पॉइंट ते। छा थो थिए त हिते जेका हिन पॉइंट ते असां एनर्जी था ॾियूं उहा एनर्जी असांजी जेका आहे ट्रेवल थिए थी हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते। असां ईअं चई सघूं था त जेका वेव आहे, वेव छा आहे, उहा एनर्जी ट्रेवल थी करे। ठीकु आहे। हाणे असां या सिंपल ईअं बि चई सघूं था त वेव छा आहे, वेव जस्ट एनर्जी आहे जेका कंहिं मीडियम जे थ्रू ट्रेवल करे थी हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते। जीअं असां हिते रसीअ वारे मिसाल में बि ॾिठोसीं ऐं उन खां पोइ हिन पाणीअ वारे मिसाल में बि असां ॾिठोसीं। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां असां जो जेको एक्सपीरियंस आहे आम ज़िंदगीअ में वेव सां उहो तमामु घणो आहे। आम तौर ते जीअं असां का शइ ॿुधंदा आहियूं, जेका बि शइ असां ॿुधूं था उहा बि बेसिकली असां वेव जे थ्रू ॿुधूं था, या जेका बि शइ असां ॾिसूं था उहा बि असां वेव जे थ्रू ॾिसूं था, जंहिंखे असां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। तो इनखे असां फर्दर जेको आहे डिस्कस कंदासीं अॻिते। तो हिते प्यारा ॿारो जेकॾहिं असां वेव जे फॉर्मेशन जी ॻाल्हि कयूं या वेव ठहे कीअं थी, इन जो कमु कहिड़े नमूने सां थिए थो,
त इन जे लाइ असां हिन तरीक़े सां सम्झी सघूं था। ॾिसो त जेके असांजी हीअ रस्सी आहे, अगरि जेकॾहिं असां हिनखे माइक्रो लेवल ते ॾिसूं प्यारा ॿारो, त रस्सी छा आहे, रस्सी हिकिड़ो सॉलिड मटीरियल आहे। ठीकु आहे। हाणे इन सॉलिड मटीरियल जेको आहे असांजो, या ही सॉलिड जेको मैटर आहे, इहो छाजो ठहियल हूंदो, इहो ठहियल हूंदो नंढनि नंढनि पार्टिकल्स जो। ठीकु आहे। तो हिन तरीक़े सां त इन में असांजा जेको आहे त नंढा नंढा पार्टिकल्स हूंदा। हाणे छा थो थिए, असां जॾहिं हितां हिन पॉइंट ते एनर्जी ॾियूं था, त उहा एनर्जी हिन पार्टिकल जे थ्रू मूव करे थी वन पॉइंट टू एनदर पॉइंट। ठीकु आहे। यानी ट्रांसफर थिए थी हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते। हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजा जेके ही पार्टिकल्स आहिनि उहे उन पंहिंजी पॉइंट ते ई मौजूदु आहिनि। ईअं न आहे त ही पार्टिकल असांजो जेको आहे उहो बिल्कुलु हेॾे मूव करे थो वञे, ईअं बिल्कुलु बि न आहे। छा थो थिए त ही जेको असांजो हिकिड़ो पार्टिकल आहे, इहो पंहिंजी पॉइंट ते ई जेको आहे हेठि मथे थिए थो। इन जो जेको मोशन आहे उहो कहिड़ो आहे, उहो असां हिनखे चई सघूं था, इन जो इहो वाइब्रेटिव मोशन आहे। ठीकु आहे। हाणे इन जो मोशन जेको असांजो रिज़ेम्बल करे थो कंहिंसां, हिन पेंडुलम सां बि। जेकॾहिं असां पेंडुलम जी ॻाल्हि कयूं त पेंडुलम बेसिकली हिकिड़ो असां वटि इहो डिवाइस आहे। हाणे इन जो जेको सेटअप आहे उहो कीअं हूंदो आहे, त असां जो जेको आहे त हिन पॉइंट ते ई असां रस्सीअ सां हिकिड़ो बाल ॿधो आहे, ऐं ही बाल जेको आहे असां पहिरियों हिन बी पॉइंट ते खणी था वञूं। उतां जॾहिं छॾींदासीं त ही ए पॉइंट ते ईंदो, उन खां पोइ वरी सी पॉइंट ते वेंदो, वरी वापसि ए पॉइंट ते, वरी साॻो बी पॉइंट ते। ठीकु आहे। हाणे ही इन तरीक़े सां ही जेको आहे त लुॾंदो रहंदो। जीअं असांजी जेको आहे त पिंग हूंदी आहे, ॿार जीअं कंहिं रस्सीअ ते पिंग ॿधी करे, कंहिं रस्सीअ सां पिंग ॿधी करे जेको आहे लोड़ा खाईंदो आहे, त पेंडुलम बि बेसिकली असांजो इन क़िस्म जो हिकिड़ो डिवाइस थींदो आहे। ठीकु आहे। या असां हिन जेको आहे पिंग खे बि एज़ अ पेंडुलम खणी सघूं था। ठीकु आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त ही जेको आहे त वाल कलाक जेके हूंदा आहिनि, घड़ियाल हूंदा आहिनि, कुझु घड़ियालनि में हिन क़िस्म जा पेंडुलम्स लॻल हूंदा आहिनि सेकंड जी जॻह ते। हाणे प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिते हिनखे थोरो ॾिसूं त हिते जेका असांजी एनर्जी ट्रेवल करे थी, उहा किथां थी करे, ऐं उनजी जेका डायरेक्शन आहे उहा कीअं आहे। हाणे जॾहिं असां हिन पॉइंट ते एनर्जी ॾियूं था, त उहा उन एनर्जी जी जेका डायरेक्शन आहे उहा हीअं हॉरिजेंटल आहे। ठीकु आहे। जीअं तव्हां हिन मिसाल में ॾिसी सघो था, त असां हिन पॉइंट ते एनर्जी ॾियूं था, ऐं एनर्जी जेका डायरेक्शन आहे उन एनर्जी जी डायरेक्शन हीअं हॉरिजेंटल आहे, यानी सिधी आहे। ऐं उन खां पोइ जंहिं पॉइंट ते असां एनर्जी ॾियूं था, उन पॉइंट खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उन पॉइंट ते असां हिनखे हेठि मथे था कयूं। ठीकु आहे। यानी असां हिन पॉइंट खे, हिन पार्टिकल खे छा था कयूं, इन जो जेको मोशन, पार्टिकल जो जेको मोशन आहे उहो कहिड़ो आहे, उहो अप एंड डाउन आहे। ऐं उन खां बाद में जेका एनर्जी असांजी ट्रेवल करे थी, उनजो जेको मोशन आहे उहो कहिड़ो आहे, उहो वरी हॉरिजेंटल आहे। हाणे जॾहिं असां अप एंड डाउन मूव करायूं था पार्टिकल खे, त उन पार्टिकल में जेका एनर्जी असां ॾिनीसीं, ठीकु आहे, उहा एनर्जी असांजी काॾे थी वञे, उहा वञे थी असांजी वरी स्ट्रेट लाइन में। यानी असां ईअं चई सघूं था त पार्टिकल जो जेको मोशन आहे उहो, ऐं जेका एनर्जीअ जो जेको मोशन आहे, हाणे उन ॿिन्ही जा जेके कैरेक्टरिस्टिक आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। ठीकु आहे। त उनजी जेका डायरेक्शन आहे, हाणे उन ॿिन्ही जी जेका डायरेक्शन आहे उहा अलॻि अलॻि आहे। ठीकु आहे। यानी पार्टिकल जी जेका डायरेक्शन आहे उहा अप एंड डाउन आहे, ऐं उन खां पोइ जेका एनर्जी जी डायरेक्शन आहे, यानी असां ईअं चई सघूं त वेव जी जेका डायरेक्शन आहे उहा जेको आहे त स्ट्रेट लाइन में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं उन ॿिन्ही जे विच में जेका असांजी एंगल ठहंदी बेसिकली, उहा ठहंदी असांजी 90 डिग्री। हाणे जेकॾहिं असां हिन पैटर्न खे ॾिसी करे, हिन एग्ज़ाम्पल खे सम्झी करे, जेकॾहिं हिन जी असां डेफिनेशन ठाहियूं त डेफिनेशन कहिड़े नमूने सां ठाहे सघूं था, उनजे लाइ असां चई सघूं था त a method of transport energy from one point to another point without transfer of matter is called wave. ठीकु आहे। यानी असां चई सघूं था त अहिड़ो मेथड, अहिड़ो तरीक़ेकार, अहिड़ो तरीक़ो जंहिंमें असां एनर्जीअ खे ट्रांसफर कयूं हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ते, पर असांजो जेको मैटर आहे उहो ट्रांसफर न थिए। ठीकु आहे। जीअं असां हिन जेको आहे त एग्ज़ाम्पल में ॾिठोसीं, या असां हिन पाणीअ वारे एग्ज़ाम्पल में बि ॾिसंदासीं, त हिते बि छा थो थिए, असांजी जस्ट एनर्जी ट्रांसफर थी थिए। ठीकु आहे। असांजो मैटर जेको आहे ट्रांसफर नथो थिए। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हीअ असांजी जेको आहे डेफिनेशन थी वई कंहिंजी, वेव जी। सो हाणे असां अचूं था फॉर्मेशन ऑफ वेव ते। त वेव जेका आहे उहा असां कहिड़े तरीक़े सां फॉर्म करे सघूं था, कहिड़े नमूने सां ठाहे सघूं था। ठीकु आहे। असां हुनजो माइक्रो लेवल ते जेको पैटर्न आहे उहो असां जेको आहे त पोइ स्लाइड में डिस्कस कयोसीं, ऐं हिते असां जेको आहे त इन जा ॿ फॉर्मेशन्स हिते डिस्कस कंदासीं, जेके असांजे बुक में बि ॾिनल आहिनि। ठीकु आहे। हाणे पहिरियों जेको फॉर्मेशन आहे उन में चवे थो त असां जेको आहे त हिन तरीक़े सां वेव ठाहे सघूं था, वेव फॉर्म्ड बाय द सिल्की स्प्रिंग। ठीकु आहे। ऐं ॿियो असांजो जेको मेथड आहे उहो आहे वेव फॉर्म्ड बाय रिपल टैंक। ठीकु आहे। ऐं रिपल टैंक जी मदद सां बि असां जेको आहे वेव खे ठाहे सघूं था, यानी उनखे असां डेमोन्स्ट्रेट करे सघूं था। ठीकु आहे।
हाणे असां जेकॾहिं स्लिंकी स्प्रिंग जे बारे में ॻाल्हायूं त स्लिंकी स्प्रिंग छा थींदो आहे। स्लिंकी स्प्रिंग जेको आहे उहो हिन तरीक़े जो हिकिड़ो स्प्रिंग थींदो आहे, ठीकु आहे, लचकदार हिकिड़ो स्प्रिंग थींदो आहे। असां हिनखे कहिड़े बि शेप में जेको आहे मोड़े सघंदा आहियूं। हाणे अहिड़े नमूने सां छा कंदासीं, असां हिन स्प्रिंग खे जेको आहे कंहिं हिकिड़ी भित सां या कंहिं हिकिड़ी पॉइंट ते हिनखे स्टक कंदासीं, ॿधंदासीं, ऐं ॿी पॉइंट सां जेकॾहिं असां हुन स्प्रिंग खे हिन तरीक़े सां मूव कराईंदासीं त इन में बि हिन क़िस्म जी असां वेव जेको आहे ठहंदे ॾिसी सघूं था, यानी असां हिनखे पंहिंजे अखियुनि सां ऑब्ज़र्व करे सघूं था, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ ॿियो हिकिड़ो ॿिए तरीक़े सां बि असां जेको आहे हिनखे ऑब्ज़र्व करे सघूं था। उहो हिन तरीक़े सां त मिसाल जे तौर ते हिन स्प्रिंग खे हिन पॉइंट ते ॿधोसीं, उन खां पोइ वरी असां छा कयोसीं, हिन पॉइंट तां हिन स्प्रिंग खे जेको आहे असां डिस्टर्ब करणु शुरू कयोसीं, ठीकु आहे। त तव्हां ॾिसंदव त हिन नमूने सां जेको आहे त स्प्रिंग में हिकिड़ो पैटर्न जेको आहे उहो हिते जेको आहे हेॾे ट्रेवल कंदे तव्हांखे नज़र ईंदो, ठीकु आहे। हाणे बेसिकली छा थो थिए त हिते बि जेको पैटर्न आहे इहो छा आहे, उहा बि असांजी हिकिड़ी वेव आहे। हिन ॿिन्ही जे डिफरेंस जे बारे में असां अॻे जेको आहे त लेक्चर में डिस्कस कंदासीं त बेसिकली हिन वेव खे छा चइबो आहे ऐं हिन क़िस्म जी वेव खे छा चइबो आहे। तो हिते असां सिर्फ़ु जनरल शइ जेको आहे त डिस्कस कयूं था वेव जे बारे में। तो हिकु त असांजो तरीक़ेकार इहो थी वियो त असां जेको आहे त स्लिंकी स्प्रिंग जे मदद सां जेको आहे त वेव खे फॉर्म करे सघूं था। उन खां बाद में ॿियो जेको असां वटि मेथड आहे वेव फॉर्म करण जो, उहो आहे असां वटि रिपल टैंक। हाणे रिपल टैंक छा थींदो आहे, उहो हिकिड़े क़िस्म जो मुकमिल सेटअप थींदो आहे, ठीकु आहे। हाणे जेको आहे उन में छा हूंदो आहे त उन में बेसिकली हिकिड़े क़िस्म जो ई असां हिकिड़ो पोट खणंदा आहियूं, हिकिड़ो थांव खणंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं हेठां जेको आहे उन में जेकी उनजो तरो हूंदो आहे बेसिकली उहो असां शीशे जो रखंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां बाद में हिकिड़ी हिन क़िस्म जी जेको आहे स्टैंड रखंदा आहियूं, उन में वरी असां रसियुनि सां जेको आहे हिकिड़ो तख़्तो या हिकिड़ो कोई स्लैब जेको आहे उहो ॿधंदा आहियूं, ऐं उन ते असां वरी छा कंदा आहियूं, हिकिड़ो मोटर अटैच कंदा आहियूं। हाणे जॾहिं मोटर अटैच कंदासीं पोइ उन छा कंदा आहियूं त इन पॉट में, हिन थांव में असां वरी कुझु पाणी भरे छॾींदा आहियूं। पोइ जॾहिं असां हिन मोटर खे हलाईंदासीं त छा थींदो, उन मोटर जी वाइब्रेशन जे करे जेको आहे त हिन पाणीअ में जेको आहे लहर ठहंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ छा कंदा आहियूं, असां हिन पॉट जे मथां, हिन जेको आहे त रिपल टैंक जे मथां हीअ लाइट बि लॻाईंदा आहियूं, छो त हिन जो जेको तरो हूंदो आहे उहो शीशे जो ठहियलु हूंदो आहे। उनजे करे जॾहिं ही वेव ठहंदी आहे त वेव जो जेको पैटर्न आहे उहो असांखे हेठां जेको आहे शीट ते नज़र अची वेंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां जेको आहे त हिन खे सही तरीक़े सां ऑब्ज़र्व करे सघूं त बेसिकली वेव जी स्पीड छा आहे, वेव जा जेके बि कैरेक्टरिस्टिक्स आहिनि उहे असां आराम ऐं सुकून सां हिन मां हिन पैटर्न जे थ्रू फाइंड आउट करे सघूं था, ठीकु आहे प्यारा ॿार। सो हाणे जेकॾहिं असां वेव जी ॻाल्हि कयूं त वेव जूं जेके टाइप्स थींदियूं आहिनि उहे घणियूं थींदियूं आहिनि। तो उहे बेसिकली असां वटि थींदियूं आहिनि ॿ। हिकिड़ी हूंदी आहे असां वटि मैकेनिकल वेव ऐं ॿी हूंदी आहे वरी असां वटि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां ही लेक्चर हिते पूरो थियो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।